नाज़रीन, आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण वारे सिलसिले में दौलतपुर जे निजी स्कूल में भी सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। ॾिसूं था जीएम लाखो जी रिपोर्ट। पटन पेरियां सूमरा जा गीता जियां, पटन पेरियां सूमरा जा गीता जियां, आऊं लोई कीअं लहियां कारण बिंदियां, जासी थी जियां कांध न कंजस कोडो। उमराऊं विंदड़ो पुछा को अड़ा, जिते मुझा मारू अड़ा, जिते मुझा सागी अड़ा, जिते मुझा मारू अड़ा, जिते मुझा सागी अड़ा। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण वारे सिलसिले में दौलतपुर जे डॉन हाई स्कूल में भी शानदार सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं वालिदैन वॾे तइदाद में शिरकत कई। तक़रीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सूरमिन ते टेबलोज़ पेश कया ऐं शाह जी शाइरी ॿुधाए ऐं तक़रीरूं करे सिंधी सकाफ़त ऐं तालीम खे उजागर कयो। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे प्रोफेसर इरशाद ओठो, मोहम्मद शरीफ उन्नड़, मैडम हमीदा ओठो, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि चयो त इंतिहाई थोराइतो आहियां आवाज़ टेलीविज़न वारनि जो चैनल जो, जंहिंजे तावण सां अॼु डॉन हाई स्कूल दौलतपुर में ही सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें पहिरों चकर असां महसूसु कयो त डॉन हाई स्कूल दौलतपुर वारनि लतीफ़ जे ॾींहं ते सकाफ़ती ॾींहुं मल्हायो आहे। माना सकाफ़ती ॾींहुं जेको मल्हायूं उनखे लतीफ़ साईं जो नालो ॾिनो अथनि ऐं इहा ॾाढी ॻाल्हि असांखे वणी आहे ऐं असां सां ख़ासि तावन जेको कयो आहे टेलीविज़न आवाज़ टीवी वारनि, उन ते असीं उन चैनल जा इंतिहाई थोराइता आहियूं ऐं सॼी सिंध में हिकिड़ो मैसेज जेको वञे थो अमुन जो ऐं जेको वञे थो साइंस जो, जेको वञे थो इल्मु अदब जो, उन लाइ असीं आवाज़ टेलीविज़न जा इंतिहाई थोराइता आहियूं। ऐं ॿार जेके स्टेज ते आया जिन लतीफ़ शेर पढ़िया, तमामु सुठा शेर पढ़िया। यकीनन ॿार हेठि क्लास जा आहिनि ऐं लतीफ़ पढ़णु थोरो औखो आहे, बहरहाल उन जे बावजूदि बि हुन वॾे कॉन्फिडेंस सां बहितरीनु शेर पढ़िया। ऐं सम्झां थो त डॉन स्कूल जी महिनत जेका आहे तमामु बहितरीनु महिनत आहे। हीउ जेको सकाफ़त ॾियारो आहे इहो मल्हाइणु घुरिजे, छो त असांजो जेको ईंदड़ नस्ल आहे उनखे बि असां इन खां पंहिंजी सकाफ़त खां वाक़ुफ़ु कंदासीं। जहिड़े अंदाज़ सां नंढड़नि ॿारनि लतीफ़ असांखे पढ़ी ॿुधायो ऐं लतीफ़ शनासीअ खां ई आशना थिया ऐं असांखे बि कयूं, इहो तमामु बहितरीनु लॻो। अहिड़ा प्रोग्राम जे असांजे डान में थींदा रहंदा त असांजी तालीम में वधीक वाधारो। असांखे ॾाढो मज़ो आयो कल्चर डे में पार्टिसिपेट करण सां। असां सॉन्ग ॻाया, टेबला पेश कया, असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढी ख़ुशी थी। असां सदाईं अहिड़ा कल्चर डे मल्हाईंदासीं। आवाज़ टीवीअ जे ऐलानियल सकाफ़ती ॾींहुं इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि दौलतपुर सफ़न में भरपूर तयारियूं जारी आहिनि। तक़रीब में शरीक महिमाननि वचन वरजायो त 5 डिसंबर ते आवाज़ टीवी सां गॾु सकाफ़ती ॾींहुं धाम धूम सां मल्हायो वेंदो। जीएम लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।